बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 5 फरवरी खमसो जो ॾींहुं 2026 अॼु कश्मीर डे मल्हायो थो वञे। कश्मीर बनेगा पाकिस्तान। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाइण लाइ कोरट हुजे जेके बि स्कूल सरकारी जेकी इस्पताल हुजे या सरकारी स्कूल हुजनि उन्हनि खे मोकल जो ॾियारो मल्हायो पियो वञे। इहो चेतो हिन कोन बने पाकिस्तान कश्मीर बनेगा पाकिस्तान। अहिड़ी नीति सभु असां जेके पाकिस्तान जा रहण वारा लाड़कनि जा रहण वारा उन पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां पंहिंजी ख़ुशीअ सां पाकिस्तान बने कश्मीर बनेगा पाकिस्तान वधीक अॼु हुनखे मौक़ो कोन्हे जो छा चवणो आहे। जी पाकिस्तान जॾहिं खां आज़ादु थियो आहे मुख़्तलिफ़ जेके गद्दार आहिनि पाकिस्तान जे ख़िलाफ़ साज़िश करे रहिया आहिनि जिन में सर फ़हरिस्त जेको आहे हिंदुस्तान आहे। जंहिं पहिरीं शुरूआत जेकी बांग्लादेश जेको असांजो अणिटो हिसो हुयो उनखे कोशिशि कई वई टोड़ियो वियो जेको हिकिड़ो तमामु असांखे तकलीफ़ पहुती पाकिस्ताननि खे। उन खां पोइ जेको कश्मीर में ज़ुल्म हली रहियो आहे मोदीअ जे तरफ़ां लखे जेको आहे कश्मीरी शहीद कया विया उन जे मासूम बचड़नि खे ज़िंदा साड़ियो वियो हुननि जी नियाणियुनि सां ज़ना कई वई हुननि जा नौजवान जेको आहे सो गुम करे टार्चर सेल में मारिया विया। इंशा अल्लाह ताला हिकु ॾींहुं उहो ईंदो जॾहिं कश्मीर पाकिस्तान जो हिसो थींदो ऐं कश्मीर आज़ादु थींदो ऐं मोदी कुते ते इंशा अल्लाह क़यामत ताईं लानतूं वसंदियूं रहंदियूं। कश्मीर जा इलाइक़ा जेके आहिनि आज़ादु कश्मीर ऐं कश्मीर जेके आहिनि उहे पाकिस्तान जा हिसा आहिनि जेके हिन वक़्तु ताईं। ऐं इंडिया हिकिड़े लानती ऐं घटि क़िस्म जा इंसान ऐं उन जा लीडर रहनि था ऐं असां उन्हनि ते शेम ऐं लानतूं रखूं था ऐं इंशा अल्लाह उन्हनि खां इहो बदिलो वठंदासीं। ऐं कश्मीर जेको आहे उहो असांजो हिसो आहे असां उन्हनि खां खसींदाबाद। पंजाब ज़िंदाबाद, बलूचिस्तान ज़िंदाबाद, KP के ज़िंदाबाद। जेको कमु करे रही आहे पाकिस्तान में इंशाअल्लाह भलो करे रही आहे। असां मोदी खे लानत हणंदासीं। असां मोदी खे इंशाअल्लाह कम से कम पंहिंजो वठंदासीं वापसि। असां पंहिंजी फौज आर्मी खे ऐं ॿियनि खे चवंदासीं त बिल्कुलु जेको असां गॾु आहियूं ऐं लानती रखे जेके दहशतगर्दी जे निशाने ते आहिनि ऐं मां उहे जेके शहीद थी विया आहिनि ऐं कोटिया वाक़ियो जेको बि थियो आहे असां उन शहीदनि खे बि सलाम पेश था कयूं जंहिं वतन जे हिफ़ाज़त लाइ पंहिंजे जेको सिर जी क़ुर्बानी ॾिनी आहे। ऐं असां जेके बि आहियूं सभु पाकिस्तानी सभु उन्हनि सां दुख में बराबरि जा शरीक आहियूं। इस्लामाबाद पाक फौज पाईंदाबाद। मल्हायूं था कश्मीर जे अमल गवर्नमेंट बि करे त जेके मुस्लमाननि सां मुज़ालिम जेके ठाहिया था वञनि भले अमेरिका हुजे इंडिया हुजे कहिड़ो बि मुल्क हुजे असां इसराइल जी उन्हनि जी सख़्तु मज़म्मत कयूं था। जेके मुस्लमाननि ते मुज़ालिम ठाहिनि था ज़ुल्म ठाहिनि था असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत घणी महिरबानी सिंध मेडिकल एसोसिएशन तरफ़ां ही जेको आहे सो कश्मीर सां यकसियत जे हवाले सां असां बि निकिता आहियूं ऐं डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं 5 फरवरी। बेसिकली मां अव्हांखे यादि ॾियाराईंदो हलां त 5 फरवरी जो ॾिहाड़ो 1990 खां वठी करे हिन वक़्त ताईं सेलिब्रेट थी रहियो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि खे हीअ ज़ाहिर करे पियो त जेको आहे असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। ऐं हिकु आज़ादु कश्मीर ऐं ॿियो आहे वलारियल कश्मीर। आज़ादु कश्मीर जेको आहे 72,000 स्क्वायर किलोमीटर जे रक़बे ते जेको आहे मुश्तमिल आहे। जॾहिं त इंडिया जे कब्ज़े में हिन वक़्तु ऑक्यूपाइड कश्मीर जंहिंखे असां वलारियल कश्मीर जो नालो बि ॾियूं था उहो 1 लख स्क्वायर किलोमीटर जे रक़बे खां वधीक जेको आहे सो इंडिया जे कब्ज़े में आहे। हाणे ॾिसो त पाकिस्तान में पब्लिक हॉलीडे आहे ऐं डे सेलिब्रेट थी रहियो आहे। असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं ऐं ही उन्हनि जे यकती जे हवाले सां ॾिहाड़ो पंहिंजो मल्हाइजी रहियो आहे। हाँ बिल्कुलु हिन जो इहो ई चवणो हो त पाकिस्तान बनेगा ला पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह। हिन जो इहो बि चवणो हो त मोदीअ ते लानत ऐं हिकु ॾींहुं कश्मीर डे पाकिस्तान थियणो आहे ऐं थींदो। जेके सुर्ख उन्हनि खे सलाम पेश था कयूं जेके शहीद थी विया आहिनि ऐं जोश ऐं जज़्बे सां ही ॿई लाड़काने जा रवासी आहिनि। लाड़काने जे ॿियनि जी अक्षर वांगुरु त पाकिस्तान जी मल्हायो थो वञे पर कश्मीर जी मल्हायो थो वञे पर लाड़काने जेके नंढा तो वॾा जेके जोश ऐं जज़्बे सां निकिरी करे नारा हणी रहिया आहिनि। कैमरा टीम नादर सां गॾु